मरे जी तव्हां हिन सां ईअं पिया गॾु घुमो नवाब खान पाण आयो हुजे। जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾिजे थी त इन में कहिड़ो आहे बहादुर खान? इज़त उन्हनि खे ॾिबी आहे जेके इज़त जे लाइक़ हुजनि। हे त शहर में नवाब खान जे बचियल ओभर ते पिया हलनि। इन्हनि जी कहिड़ी इज़त? घणो थी वियो बहादुर खान, हाणे असांखे वाट ॾियो त असां वञूं। हिते तुंहिंजो कंधु छो झुकी वियो आहे मुराद? शहर में त सीनो ताणे ॻाल्हाए पियो रे। बहादुर खान, मां हर ॻाल्हि विसारे छॾी आहे, का बि दिलि ते नाहे रखी। उहे तव्हां अञा अंदर में बुग्स छो रखियो आहे? बस कर बहादुर खान! तूं बस कर अबे। तव्हां हिनखे ॿुधाया त हिन जागीर जा असली वारिस असां आहियूं असां। बहादुर खान, मूं कॾहिं चयो त ही जागीर असांजी आहे? असां कल्ह भाजी बाबा जा नौकर हुयासीं, अॼु भाजी बाबा जा नौकर आहियूं। अरे नौकर आहीं तूं, नौकर थी रह। मां नौकर आहियां बहादुर खान, ऐं तूं हाजी बाबा जो रिश्तेदार। पर मूंखे एतिरी पक आहे त हाजी बाबा तोखां वधीक मुंहिंजी इज़त कंदो। बस कर ज़ुबान काकड़े मानो छिके कढाए। निकिरी तो कर मुझे नजर नहीं आ रहा।